जी नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे अहम ख़बर ॾींदा हलूं त चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान मिनरल वाटर जे विक्री बाबत केस में रिमार्क्स ॾींदे चयो त मिनरल वाटर कंपनी ज़मीन अंदर पाणी सुकाए छॾियो आहे ऐं नलकनि में पाणी अचणु बंदि थी वियो। बंदि कयल इन सनतनि खे जेका मुल्क बंजर बनाए रही है। सुप्रीम कोर्ट चीफ जस्टिस जी सरबराही में अदायगी खां ज़मीन मां पाणी विकिरो करण बाबति पाण मुरादो नोटिस वठी ॿुधणी थी। इन ॾस में एतजाज़ अहसन मिनरल वाटर कंपनी तरफ़ां पेश थियो। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस साकिब निसार रिमार्क्स ॾिना त पाण विकिरो कंदड़ का कंपनी पैसो न ॾेई रही है। अरबे गैलन पाणी खयो पियो वञे ऐं लखे रुपया बि न ॾिना विया, जॾहिं त कंपनियुनि जे अक्सरियत गैर मयारी पाणी विकिरो करे रही है। एतजाज़ दलीलनि में चयो आहे त ज़मीन अंदर पाणी कढण, साफ़ करण ऐं मार्केट करण ते ख़र्च थींदा आहिनि, जंहिंमें चीफ जस्टिस रिमार्क्स ने चयो त ईअं कोन्हे। अवां जूं ट्रिब्यूनल बंदि कराए था छॾियूं ऐं कंपनियुनि खे चयो आहे त नलके जो पाणी ॾे। इन मौक़े ते एतजाज़ अहसन अदालत में पाणी जी सफ़ाई बाबति रिपोर्ट पढ़ी ॿुधाई, जंहिं ते जस्टिस साकिब निसार चयो आहे त बंदि कयो हिननि इंडस्ट्री खे जेके मुल्क खे बंजर बणाए रहियूं आहिनि। चीफ जस्टिस वधीक चयो आहे त कंपनियूं कमु करणु चाहिनि थियूं त ₹1 फी लीटर हुकूमत खे ॾिए, जंहिं ते एतजाज़ हसन मुआक़िफ़ इख़्तियार कयो त असां 50 पैसा फी लीटर ॾेई सघूं था। जस्टिस साकिब निसार रिमार्क्स ॾिने चयो आहे त ₹1 जो पाणी वठी ₹52 में विकिरो कयो पियो वञे। लाहौर में ज़मीन अंदर पाणी 400 फुट ताईं पहुची वियो। मिनरल वाटर कंपनी लाहौर में शेखरपुरा खे सुकाए छॾियो आहे। अवाम खे दरख़्वास्त आहे त बोतलनि जो पाणी पीअण बंदि करे, जंहिंखे असांजी ज़मीनूं बंजर कयूं ऐं पैसो बि नथो मिले, इन जी पाणी जो इस्तेमालु बंदि कयो वञे।